आईजी सिंध गुलाम नबी मेमन तरफां ट्रैफिक पुलिस के जदीद सहूलतूं ॾियण जो ऐलान कयो वियो आहे। आईजी सिंध गुलाम नबी मेमन तरफां कराची में ट्रैफिक हादसनि में निमाया घटिताई ऐं ट्रैफिक पुलिस जे क़दमनि ते इत्मीनान जो इज़हार कयो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ज़हीर शेख लाइन ते मौजूद आहे। जी ज़हीर, आगाह कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? कराची में आईजी सिंध जो एक अहम इजलास थियो। इजलास के अंदर डीआईजी ट्रैफिक पीर मोहम्मद शाह और तमाम कराची के एसएसपी शिरकत कयो। इजलास जो मकसद हो वो ट्रैफिक की रवानगी उन्हें बरकरार रखण और इन महीने की रिपोर्ट हुई। इन महीने दौरान डीआईजी ट्रैफिक बुधायो तो ट्रैफिक हादसा तमाम घट थिया। इन सां गॾु गॾु इहो बि बुधायो त ईंदड़ एसओपी उन ते अमल कराए तो। इन सां गॾु गॾु उन्हनि पंहिंजी कुछ शयूं रखियूं त ट्रैफिक पुलिस के एहलकार उनखे कुछ सहूलियतूं फराहम कयूं वञनि, जंहिंमें कुछ गाड़ियुनि जी सहूलियतूं, कुछ ऑफिस वर्क और ॿियूं शयूं। इन सां गॾु गॾु इहो बि ॿुधायो त आइंदा पेपर लेस हिकु ऐप मुतारिफ़ करे वेंदी, जिन थ्रू कोई भी चालान उनजे मालिक गाड़ी जो मालिक उन घर ते पहुचायो वेंदो। जी।